बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मंगा, जॾहिं तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई बंगा, रिय थंभे रिय थोड़िए तू छपर तू छाव आऊं गुजारो कहा तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुझे तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त अवां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान ऐं साण खणी मौजूदु आहियां। सुबुह मेहरान जो ही अंगण अवां जो पंहिंजो अंगण ऐं नाज़रीन जेतिरा बि मकतब फ़िक्र जा असां वटि महिमान हिते मौजूदु हुजनि था त हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो एक्सपीरियंस आहे, हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो तजुर्बो आहे ऐं जेको बि माण्हू जंहिं बि हंधि पहुचे थो, जेका बि हुनजी मंज़िल आहे, जेको बि हू कमु करे थो त उनजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी उहा सक्सेस बि आहे ऐं उन मंज़िल ताईं पहुचण जे लाइ माण्हू जेतिरो बि कमु करे थो त उनखे केतिरा ई चैलेंजिस ज़रूरु दरपेश अचनि था। मुख़्तलिफ़ चैलेंजिस हर माण्हू जी ज़िंदगी में अचनि था ऐं हिकु सेंटेंस ख़ूबसूरत आहे त हर शख़्स कहाणी आहे। वाक़ई में इहो सेंटेंस इलाही ख़ूबसूरत आहे, छाकाणि त हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी कहाणी हूंदी आहे, हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी स्ट्रगल हूंदी आहे, हर माण्हू जी ज़िंदगी जा पंहिंजा चैलेंजिस हूंदा आहिनि ऐं हुन ॾुखियाईनि मां इंसानु जेतिरो सिखे थो ऐं वरी उहो जॾहिं माण्हू कुझु शेयर करे रहियो हूंदो आहे त ॿुधंदड़ जेके हूंदा आहिनि, ॾिसंदड़ जेके हूंदा आहिनि, उहे बि कुझु न कुझु ज़रूरु सिखनि था ऐं सिखणु सेखारणु इहो ई ज़िंदगी जो हिकिड़ो वाहिद हिकिड़ी शइ आहे जंहिं ते इंसानु जेको आहे न हमेशह उन ते बिलीव करे सघे थो, छाकाणि त नॉलेज हिकु अहिड़ी शइ आहे, ॼाण हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजी गुंजाइश हमेशह रहे थी। को बि इंसानु ईअं नथो चई सघे त असांखे मुकमिल सभु कुझु अचे थो ऐं दुनिया में अहिड़ो को असां वटि जेको आहे न असां रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसूं, दुनिया जी का बि शइ अहिड़ी असां वटि कोन्हे का जेका असांखे इहा स्टेटमेंट ॾिए त इंसानु जेको आहे न उहो ॼाण सां मुकमिल हुजे थो। सो हर माण्हू हर जॻह ते कुझु न कुझु सिखंदो आहे। ईअं बि थींदो आहे त इंसानु पंहिंजे नंढनि खां बि कॾहिं कॾहिं न कुझु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहे, उन्हनि खां सिखंदो आहे या उन्हनि जे कंहिं अमल खे पसंदि कंदो आहे, उनजे कम खे पसंदि कंदो आहे, उनजे तरीक़ेकार खे पसंदि कंदो आहे, उनजे तर्ज़ अमल खे पसंदि कंदो आहे ऐं उनजे जेको आहे न उसूलनि खे बि पसंदि कंदो आहे। असां ईअं नथा चई सघूं त असां हमेशह पंहिंजे पाण खां वॾा जेके ॾिसूं था उन्हनि खां ई असां सिखूं था, ईअं बिल्कुलु बि न आहे। नंढनि खां बि सिखियो वेंदो आहे ऐं इहो हिकिड़ी उहा शइ आहे जेका हमेशह ज़िंदगी में गॾु हले थी। माण्हू हर कंहिंखां कुझु न कुझु ज़रूरु सिखे थो। इहा ज़िंदगी जो हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत मुंहिंजे ख़्याल सां इहो हिकु शइ आहे जेका हमेशह ई इंसान सां गॾु हलंदी आहे। नाज़रीन असां रीओपनिंग जी ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। स्कूल ॿीहर जॾहिं खुलिया आहिनि 2 महीननि खां पोइ त कुझु चेंजिस आहिनि। माना हिकिड़ो त उस्तादनि जे लाइ फेस वेरिफिकेशन कुझु टाइम पहिरियां मूं प्रोग्राम में ज़िक्र कयो, अञा तॾहिं मोकलूं हुयूं त उन्हनि खे जेको आहे हिकिड़ो मैसेज अची वियो, बाबा तव्हांखे अचिणो आहे ऐं तव्हांजी जेको आहे न फेस वेरिफिकेशन थींदी। पहिरीं बायोमेट्रिक जो असां वटि हिकिड़ो तरीक़ेकार हुयो, उनखां पोइ वरी थोरो अपग्रेड कयो वियो उन तमामु शयुनि खे। सो हाणे उस्तादनि जी फेस वेरिफिकेशन आहे। उन खां अलावा ॿी जेका चेंजिंग आंदी वई आहे उहा आहे छंछर जी मोकल। जॾहिं छंछर आचर जी मोकल थिए थी ऐं पोयां जेके 5 ॾींहं आहिनि उहे हिकिड़ा पंहिंजी तरतीब सां हलंदा आहिनि। सुबुह जो 7-8 बजे ताईं, माना 7:30-8 इहो ई टाइम थिए थो स्कूल वञण जो ऐं उन खां पोइ आराम सां 1 बजे ताईं 1:30 बजे ताईं हर को घर अची वञे पियो ऐं माना हिकिड़ी पंहिंजी हर कंहिंजी रूटीन। त इहो हिकिड़ो जेको आहे न शुरूअ खां इहो टाइम असां ॾिठो आहे ऐं असीं बि जॾहिं बि स्कूल कॉलेज में आहियूं त इहो ई प्रॉपर असांखे टाइम मिलियल हुयो न। हाणे टाइम में कुझु वाधारो आहे, 2:30 बजे ताईं मोकल थिए थी। कल्ह जे ॾींहं ते माना हिकु AI क्रिएटेड वीडियो हुई, उहा ॾिठी पे ऐं उहा सिंधी में हुई त ॿारु जेको आहे उहो शिकायत करे पियो न पंहिंजे उस्ताद सां। हिकु नंढड़ी हुई, उहा शिकायत करे पई त सर असांजो टाइम छो वधायो वियो आहे ऐं असां सुबुह जो जेको आहे सो हर कंहिंजी रूटीन ॾाढी मुख़्तलिफ़ आहे, हर कंहिंजो फैमिली स्ट्रक्चर ॾाढो मुख़्तलिफ़ आहे, हर कंहिंजा हालात ॾाढो मुख़्तलिफ़ आहिनि। त उन में इहो मैसेज ॾिनो वञे पियो त ॿारु सुबुह जो जल्दी अचे थो त हर को ॿारु ब्रेकफास्ट नथो करे अचे ऐं कुझु ॿार ईअं ई बि अची वेंदा आहिनि, चांहि जे कप ते बि उहे स्कूल हलिया वेंदा आहिनि ऐं जॾहिं उहे मंझंदि जे टाइम ते घर वञनि था ऐं मांझांदे ते उहे जेको आहे न गॾु थियनि था ऐं सही प्रॉपर लंच करे ऐं उन खां पोइ वरी ट्यूशन ऐं रिलीजियस एजुकेशन ऐं पोइ वरी 2-3 ॿिया कम जेके बि थियनि था
त सभिनी जी उहा रूटीन सेट हुई। हाणे टाइम वधायो वियो आहे, टाइम इन जे लाइ वधायो वियो आहे त तव्हांखे छंछर जी जेका उहा मोकल आहे उहा ॾिनी वेंदी। त हुन में इहो माना हिकिड़ो मैसेज ॾिनो वञे पियो त तालीम जे वज़ीर खे असां जेको आहे रिक्वेस्ट कयूं था त इन पंहिंजे फ़ैसिले ते हिकु दफ़ो ॿीहर तव्हां जेको आहे नज़र फिरायो ऐं भले असांखे छंछर ते मोकल न ॾियो पर असांखे जेको आहे न जेको टाइम आहे उहो असांजो जेतिरो आहे उहो ओतिरो हुजणु घुरिजे। सो थोरो जॾहिं बि स्केड्यूल चेंज थींदो आहे न त ॾुखियाई ज़रूरु थींदी आहे ऐं जेको हींअर डिसीजन वरितो वियो आहे उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु शयुनि ते नज़र रखी पोइ डिसीजन वरितो वियो आहे त कंहिंखे थोरो ॾुखियो लॻंदो, कोई हुन में एडजस्ट थी वेंदो। ऐं सैटरडे ऐं संडे ॿ ॾींहं जेके गैप जा मिलनि था त हिकिड़ो कलाक या 1.5 कलाक 2 कलाक जेके वधाया विया आहिनि उन में कुझु ॾुखियायूं ज़रूरु आहिनि पर होपफुली त जेको आहे सो सुठे तरीक़े सां कमु थिए, एजुकेशन सुठी हुजे। असां वटि तालीम जो जेको आहे सो हिकिड़ो क्वेश्चन मार्क माना लॻल आहे ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त जिथे तालीम सुठी आहे त उहे क़ौमूं तरक़ी कनि थियूं, उहे मुल्क तरक़ी कनि था ऐं जिथे एजुकेशन सुठी न आहे त उहे माण्हू सर्वाइव कनि था। वाहिद हिकिड़ो रस्तो तालीम जो ई हुजे थो जंहिंजे करे माण्हू अॻियां निकिरे थो ऐं इहा उमेद कयूं था त असांजा जेके स्कूल्स आहिनि उहे सुठे तरीक़े सां रन कनि ऐं जेके ॿार स्कूल वञनि था ऐं असां वटि इलाही मसइला आहिनि न स्कूल जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां असां ॾिसूं था त असां वटि खोड़ सारा मसइला आहिनि। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था वधीक। नाज़रीन, असां वटि अॼु उहा शख़्सियत मौजूदु आहे जंहिंजी वाबस्तगी स्टेज सां रही आहे, टीवी सां, रेडियो सां। ॾाढा बहितरीनु आर्टिस्ट असां वटि मौजूदु आहिनि ऐं आर्टिस्ट हमेशह ख़ूबसूरत ई हूंदा आहिनि। मां ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली वली मोहम्मद भट्टी साहिब जिन जी। सर, तव्हांखे भलीकार चवंदा। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा करम बाबा। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त। तव्हांखे ॾिसी ॾाढो सुठो लॻो ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं सर अव्हां सां कंदासीं। अव्हां हिकु सुठा आर्टिस्ट आहियो। आर्टिस्ट मुंहिंजो हमेशह ई सुठा हूंदा आहिनि ऐं आर्टिस्ट जेको आहे सो उनखे ठाहिबो न आहे, आर्टिस्ट ठहियल ई हूंदो आहे। सो कीअं हुयो ज़िंदगी जो सफ़र ऐं कीअं इन तरफ़ आया आहियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं त आउं तमामु घणो थोराईतो आहियां हिन मेहरान टीवी जे मैनेजर, प्रोग्राम मैनेजर मोहतरम जनाब असांजो प्यारो भाउ मुर्तज़ा मजबूर साहिब जिन्हनि असांखे मूंखे घुराए हिते मान बख़्शियो आहे ऐं सभिनी जेके बि असांजा मेहरान जा कमु करण वारा आहिनि हिते ऑर्गेनाइज़र आहिनि या जेके कैमरामैन आहे तव्हां आहियो, तव्हां सभिनी जो आउं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हांजी महिरबानी जो मूंखे घुराए हिते। सर, थैंक यू सो मच। तव्हां आया आहियो, तव्हां असांखे मान बख़्शियो आहे ऐं अॼु इहा स्क्रीन अव्हां जी आहे। सो मां चाहींदसि त थोरो असां जेको आहे न शुरूअ खां शुरू कयूं, कीअं ज़िंदगी जो सफ़र रहियो आहे इन हवाले सां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अच्छा, मतिलबु थोरो जेकॾहिं मॉर्निंग जो ज़िक्र कयूं, सुबुह जी शुरूआति कीअं हूंदी आहे? मॉडलिंग जी? जी हा। फ़न जी? फ़न जी न, फ़न ते ॻाल्हायूं था, बिल्कुलु ॻाल्हायूं था। सुबुह जी शुरूआति कीअं हूंदी आहे? मॉर्निंग टाइम? मॉर्निंग टाइम त अल्हम्दुलिल्लाह सुबुह जो उथी सभ खां पहिरीं रब पाक खे यादि कंदा आहियूं, नमाज़ फजर जी पढ़ंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। ऐं उन खां पोइ वरी नंढड़ा ॿार स्कूल वेंदा आहिनि, उन्हनि जी तयारी कराईंदा आहियूं त बाबा स्कूल वञो पढ़ण जे हवाले सां ऐं उन खां पोइ नाश्तो वग़ैरह करे पोइ जेके ज़िंदगी जा जेके आहिनि कमकार दुनिया जा उहे कंदा आहियूं। सही सही, हिकिड़ी जेको आहे सो नॉर्मल रूटीन, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर माण्हू जी ईअं ई हुजे थी। अच्छा, स्कूल टाइम कीअं हुयो ऐं ख़ासि तौर ते मोकलुनि खां पोइ जॾहिं स्कूल वेंदा हुयो त उहो नंढपण में तॾहिं रवैयो भला कीअं हूंदो? उन दौर में त बाबा असांजी पढ़ाई तमामु टफ हूंदी हुई, शौक़ु बि हूंदो हो, पढ़ंदा हुआसीं। अॼुकल्ह त दौरु इहो पियो हले, सभु को ॿार वञे थो ट्यूशन ते ऐं स्कूल जे टाइम खां पोइ वरी हुनखे ट्यूशन ज़रूरी पढ़णो पवंदो आहे। ऐं तव्हांखे जीअं ख़बर आहे त ट्यूशन में केतिरी अख़राजात थियनि था, केतिरो ख़र्चु थिए थो ॿारनि जे मथां। असांजे दौर में पंहिंजो शौक़ु हूंदो, पाण पढ़ंदा हुआसीं, स्कूल में वेंदा हुआसीं त पंहिंजे शौक़ सां पढ़ंदा हुआसीं, असां कॾहिं ट्यूशन न वरितो। सही सही, माना उहो ट्यूशन जो कंसेप्ट न हुयो? उन टाइप कंसेप्ट न। सही। हींअर मूं पहिरीं इंट्रोडक्शन में ॻाल्हि कई त टाइम वधायो 2:30 बजे ताईं टाइम आहे न स्कूल जो। असां इहो ॿुधो आहे त तॾहिं बि न 2:30-3 बजे ताईं ॿार स्कूल में पढ़ंदा हुया। बिल्कुलु बिल्कुलु। सो उहो टाइम कीअं हुयो? हा, उते असांजे दौर में बि 2-2:30 थी वेंदा हलिया। सही। ऐं घर पहुचंदे कलाक ॿियो बि लॻी वेंदो हो, शाम थी वेंदी हुई।
हींअर बि साॻियो टाइम पियो हले जेको हले पियो पहिरीं। सही, बिल्कुलु ठीकु। ऐं ज़िंदगी जो सफ़र यकीनन हिकु हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत सफ़र थिए थो। फ़नी दुनिया जे तरफ़ कीअं रुख कयो अव्हां? बसि हाणे इहो सफ़र असांजो बचपन खां वठी आहे, शौक़ु त बचपन खां ई नंढपण खां ई आहे। नंढपण खां ई आहे, जीअं त सभु कोई। सो नंढे हूंदे मुंहिंजी जेका रिहाइश हुई सिंध यूनिवर्सिटी में हुई। जीअं त बाबा जन जी नौकिरी हुई सिंध यूनिवर्सिटी में, असांखे क्वार्टर मिलियल हूंदा सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में हुते रिहाइश हुई। त बैक साइड में असांजो नंढो भाउ तारिक आलम बुढ़ो उहो रहंदो हो, सभई भाउर पाण में रहंदा हुआ। ऐं अॻे साइड ते साईं रहंदो ज़फ़र काज़मी साहिबु, सही, तमामु सुठो नाले वारो। पोइ बचपन में उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि जे घर जो जेको माहौल फन आर्ट जा हुआ, वॾो ब्रदर हिन जो जेको भाउ तारा साहिबु उहो मुंहिंजो टीचर हुयो मॉडल स्कूल में, ऐं ड्राइंग टीचर हो। ऐं पोइ तारिक सां, साकी सां ऐं इन्हनि सभिनी दोस्तनि सां गॾिजी इहो शौक़ु मूंखे थियो फ़न जी दुनिया में। पोइ मूंखे रेडियो ते जेको वठी अचण वारो तारिक आलम बुढ़ो, भाउ नसीर मिर्ज़ा हूंदो हुयो प्रोड्यूसर। पोइ शौक़ु हो, ऐं स्कूल मां मॉडल स्कूल पढ़ंदो हुउसि, उतां जीअं मोकल मिलंदी उन ड्रेस में उन यूनिफॉर्म में सिधो वञी रेडियो पाकिस्तान ते वेंदो हुउसि भाउ नसीर वारनि सां गॾु। पोइ भाउ तारीख़ बि ईंदो हुओ जाम शुरू खां। ऐं पोइ पुराणा जेके कंपेयर हुआ उन्हनि सां मुंहिंजी वाबस्तगी दुआ सलाम शौक़ु। पोइ मूं ऑडिशन ॾिनी, साईं मुमताज़ मिर्ज़ा साहिबु उन ज़माने में हूंदो रेडियो पाकिस्तान में, उन मुंहिंजी ऑडिशन वरिती। पोइ ड्रामे में बि कमु कयो मूं, रेडियो ड्रामनि में बि कमु कयुमि। पोइ वरी स्टेज ते लाड़ो थियो त पोइ सिंध यूनिवर्सिटी प्रोग्रामनि में ऐं स्टेज बि मूं कया। सिंधालाजी जो तमामु सुठो हिकिड़ो सिल्वर जो बि प्रोग्राम हो, मैडम साहिबा हुई यूनिट डायरेक्टर, मैडम महताब अकबर राशिदी साहिबु। सो उन्हनि जो प्रोग्राम तमामु सुठो उहो कयो। अब्दुल कादिर जुनेद साहिबु ॾिठो त तव्हां सुठा परफॉर्मर, तव्हां टीवी ते कमु कंदो। मुंहिंजो साईं छो कोन कंदुसि, मूंखे त शौक़ु आहे टीवी ते। पोइ उन्हनि मूंखे टीवी ते मोकिलियो। पोइ टीवी जा ड्रामा बि कयासीं, पुराणे आर्टिस्ट सां गॾु कमु कयो मूं। ऐं फरीदाबाद बलोचा साईं सभिनीनि खे अॼु यादि कंदासीं अव्हां जेतिरनि बि सुठनि आर्टिस्ट सां कमु कयो आहे, जिन सां कमु करण जो शौक़ु रहियो, केतिरा ख़ूबसूरत किरदार अव्हां कया। अॼु तमामु शयुनि ते ॻाल्हाईंदासीं हिन प्रोग्राम में। थोरो स्कूल वारो टाइम आहे न, हुनखे अॼु यादि कयूं था। सो मॉडल स्कूल में अव्हां पढ़ंदा हुयो। सो मॉडल स्कूल शुरूअ खां ॾाढो हिकिड़ो सुठो नालो रहियो आहे ऐं अञा ताईं बि हिकिड़ो सुठो नालो आहे। सो नंढपण में स्कूल कीअं वेंदा हुयो? घर में का गाॾी हूंदी हुई, पंधु ईंदा वेंदा हुयो? स्कूल जो माहौल कीअं हूंदो? उस्ताद मोहतरमीन कीअं हूंदा हुया? अॼु प्राइमरी जो दौर में त मां ट्रेनिंग कॉलेज फार्मन में पढ़ंदो हुउसि, त तॾहिं मां ईंदो हुउसि जामशोर खां बस में चढ़ी ईंदो हुउसि। हिन यूनिवर्सिटी वारनि जी बस खणी ईंदी हुई, त 5 दर्जा मूं प्राइमरी वारा हुते पढ़िया। ऐं पोइ उन खां पोइ मिडिल में जॾहिं आयसि, पोइ वरी असांजी शिफ्टिंग थी वई पंहिंजे पाड़े में टने ठोड़े में। बाबा जन जी फोतगी थी वई त पोइ असां शिफ्ट थी वियासीं। पोइ उतां टने ठोड़े मिर्ज़ा पाड़े में मुंहिंजी रहाइश आहे, असल में हैदराबाद मिर्ज़ा पाड़े जो आहियां। पोइ उतां असीं टांगे में ईंदासीं, चाराना असां खां वठंदा टांगे वारा, पोइ फुलेली टांगा खणी वञी फ़कीरे पिट ते लाहींदा। पोइ उतां वरी पंधु वरी मॉडल स्कूल। सो पंधु वेंदासीं, कॾहिं को दोस्त गॾु हूंदो, कॾहिं अकेला बि हली। सही, ज़बरदस्त। सो उस्तादनि जो बि मां अव्हां खां पुछो, तॾहिं जा उस्ताद हींअर जे उस्तादनि में केतिरो फ़र्क़ु सम्झो था? उस्ताद त उस्ताद हूंदो आहे वॾा, उहो त सभु दर्स ॾियनि था, असांखे पढ़नि था। असांजा वालिदेन खां पोइ उस्तादनि जो इहे मतिलबु ईअं आहे, मान बि हुननि जो इहे आहे। अॻे जा उस्ताद त ॾाढा सुठा हूंदा, हींअर जा बि लाज़मी सुठा ई हूंदा जेके असांजे औलाद खे पढ़ाइनि पियासीं, हुननि खे कुझु न चवंदासीं। उहे तमामु सुठा उस्ताद हूंदा असांजे ज़माने में, ऐं सुठी तइलीम हूंदी हुई। ऐं अलाह साईं हिननि खे बि हाणे जेके पढ़ाइनि था उन्हनि खे बि सुठो तइलीम ॾियारीनि, सुठी ॻाल्हि आहे। तमामु सुठो। अच्छा, सिंध यूनिवर्सिटी जो अव्हां ज़िक्र कयो, सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी हिकिड़ी लिमिटेड कॉलोनी आहे, ऐं जेका नंढा क्वार्टर्स ऐं वॾा बेंगलोर्स बि हुते आहिनि। उते जो तॾहिं माहौल कीअं हुयो? उते जो माहौल तमामु सुठो हूंदो हो। नई नई अञा आबादी हुई उन ज़माने में, जॾहिं बचपन मुंहिंजो उते गुज़रियो। पोइ पार्क बि हूंदा हुआ उते। पोइ शाम जे टाइम दोस्तनि सां गॾिजी असीं फुटबॉल वग़ैरह रहणु वेंदा हुआसीं। ज़फ़र काज़मी साहिब जो फर्ज़ंद आहे ज़ुबैर, मुंहिंजो दोस्त बने नंढे हूंदे ई, उन सां गॾु असां फुटबॉल रहंदा हुआसीं। ऐं कॉलोनी में नंढड़ी हिकिड़ी मार्केट ठहियलु हूंदी हुई, हुते शॉप वग़ैरह हूंदा, हुतां सौदो सामान घर जो ईंदो हो, बाबा जन वठी ईंदा हुआ।
उते जी सुठी ज़िंदगी असांजी गुज़री बचपन जी। तमामु सुठो। ऐं मिर्ज़ा पाड़े जो भला कीअं ज़िक्र कंदव टंडे ठोड़े जो? हा, मिर्ज़ा पाड़े में त मुंहिंजे पैदाशी हुते मिर्ज़ा पाड़े जी आहे। मिर्ज़ा कलीज बेग जो वॾो गेट उन जे साम्हूं गली थी वञे, उते मुंहिंजी रिहाइश आहे। ऐं उते बि मिर्ज़ा साहिब जा लिखियल ड्रामा जेके स्टेज ते कया वेंदा हुआ, बचपन खां उहो ॾिसंदो हुउसि। अच्छा। हा, त उन शौक़ सां माना वेंदा हुयव नंढपण में? ड्रामा, ऐं पोइ वरी दिलि में इहा ख़्वाहिश हूंदी त काश आऊं बि हिननि ड्रामनि में कमु कयां। त उहो बचपन खां वठी मुंहिंजो शौक़ु रहियो। पोइ ईअं अलहमदिल्ला असां रेडियो बि कयो, पोइ स्टेज बि कया, पोइ टीवी बि कयो। सही। आहियां त नंढिड़ो आर्टिस्ट, ऐं पंहिंजो पाण खे अञा ताईं असीं सिखूं पिया। जी जी। हा, सुठनि आर्टिस्टनि मां असां इहा ख़ूबसूरती हूंदी आहे न आर्टिस्ट जी। जी भेण, इहा ई आर्टिस्ट जी ख़ूबसूरती हूंदी आहे त चवंदो आहे त हमेशह असीं सिखूं था। हा, इहा न्याज़मंदी आर्टिस्टनि जी सिखणु, इहो असांजे दिलि में जेको आहे। सही। कंहिंखां भला प्रॉपर ट्रेनिंग वरिती त जेकॾहिं एक्टिंग करणी आहे त कीअं कजे? असां वटि त ॾिसो अकेडमी सां कुझु आहे कोन न? असां ॾिसी आहिनि बि कोन न, असां वटि त ॾिठो वञे त एॾियूं के वॾियूं अकेडमियूं आहिनि बि कोन। त ॾिसी करे असां इहो कमु सिखियासीं। ट्रेनिंग मूं कंहिंखां कोन वरिती। सही। मुंहिंजो PTV जो पहिरियों उस्ताद अनवर सोलंकी साहिबु। अच्छा। सही। मुंहिंजो पहिरियों ड्रामो बैदल मसरूर साहिब जी पेशकश में हो, जंहिंमें मूंखे जेको पहिरीं जेका थोरी घणी ॼाण जेका अनवर सोलंकी साहिबु ॾिनी। सही, ज़बरदस्त, तमामु सुठो। उन में भला तव्हांजो छा रोल हुयो? रोल मुंहिंजो पोड़े जो किरदारु ॾिनो वियो, ॾाढो ॾुखियो हो, जेको साईं नूर मोहम्मद लाशारी जे हिसाब सां हो। 70 साल जो पोड़ो। पर उन वक़्तु मुंहिंजी उमिरि तक़रीबन 30-35 साल हुई, ऐं मूंखे पोड़ो करे 70 साल जो करे छॾियो। ॾुखियो हो, ऐं हुनमें ॻोड़ा ॻाढ़े रोइणो बि हो, डायलॉग बि चवणा हुआ, एक्सप्रेशन बि ॾेखारिणो हो। त उहो थोरो टिपिकल पियो लॻो, छो मुंहिंजो पहिरियों किरदारु हो, पहिरियों ड्रामो हो। त पोइ अनवर साहिबु मूंखे तमामु गाइड कई ऐं आउं सुठो निभाए वियसि अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, सही। उहो भला किथे थियो हुयो? PTV ते। PTV ते थियो, रिकॉर्डेड हुयो? हा, रिकॉर्डेड। सही। स्टेज जो ज़िक्र कंदासीं, ऐं स्टेज ज़ाहिरी ॻाल्हि आहे टीवी खां मुख़्तलिफ़ आहे, मुनफ़रिद बि आहे, ख़ूबसूरत बि आहे, ऐं हर कमु पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो ख़ूबसूरती रखे थो। पर स्टेज जी ख़ूबसूरती छा आहे? स्टेज जी रिज़ल्ट उन वक़्तु थी मिलियो वञे। स्टेज ॾुखियो आहे। टीवी ते त पोइ कट बि थियंदा आहिनि, एडिटिंग थींदी आहे, रीटेक बि थींदो आहे। स्टेज ऑन द स्पॉट सॼो रिज़ल्ट मिलियो थो वञे। जेके सामीन वेठा हूंदा आहिनि, जीअं सुठो किरदारु कयो उनखे उते जो उते पज़ीराई मिले थी, ताड़ियूं क्लेप मिलनि था, ऐं स्टेज पंहिंजी जॻह ते आहे, ऐं टीवी पंहिंजी जॻह ते आहे। अव्हांखे वधीक माना तव्हां चूज़ जेकॾहिं ॿिन्हिनि मां कयो त कंहिंखे कंदव? स्टेज कंदासीं। अच्छा, ज़बरदस्त, तमामु सुठो। स्टेज ते केतिरियूं परफॉर्मेंसिस रहियूं आहिनि? काफ़ी कयूं अथनि। हा, मूं सकाफ़त खाते तरफ़ां इस्लामाबाद ताईं बि कयो कमु। ओके। हा, ऐं जामशोर में बि कयो, हैदराबाद में स्टेज कंदा रहंदा आहियूं, फेस्टिवल थींदा आहिनि, ड्रामा मिलंदा आहिनि, त उन में कंदा आहियूं। सही। स्टेज जो असां जेकॾहिं तारीख़ी पस मंज़र ॾिसूं त असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत तारीख़ी पस मंज़र मिले थो। सो उन ते अव्हां कीअं ॻाल्हाइणु चाहींदव? अव्हां स्टेज खे कीअं ॾिठो आहे? छा मतिलबु? स्टेज जो हिकिड़ो असरु थिए थो न माण्हुनि ते, ऐं स्टेज शुरूअ खां रहियो आहे, माना असां जेको आहे सो तारीख़ में बि ॾिसूं त स्टेज जो हिकिड़ो ख़ूबसूरत किरदारु रहियो आहे। त तव्हां हिननि तमामु शयुनि खे कीअं ॾिठो आहे? स्टेज में जेको किरदारु मिले थो, उन में ई इंसान खे वञिणो थो पए। हा, पोइ त किरदारु कयो सुठो। जेको किरदारु मिले थो जंहिं बि आर्टिस्ट खे, उनखे उन में समाज ॾियणो थो पए, त पोइ तो किरदारु सुठो निभाए थो वञे, ऐं उहो ई किरदारु सुठे करण सां अॻियां वारनि खे मोट मिले थी। सही। जे अगरि आर्टिस्ट सही माने में उन पंहिंजी रिहर्सल न कई आहे, मकालमा यादि न कया आहिनि, त पोइ उहो आर्टिस्ट फेल थो थिए। सही सही। शेक्सपियर केतिरा ड्रामास लिखिया, ऐं उनखे जेको आहे सो हमेशह रिजेक्ट कयो वियो, ऐं हिकु दफ़ो जॾहिं हू क्राउड में अचे पियो त उनजो ई ड्रामा जेको आहे सो परफॉर्म थियो पिए, ऐं हुन आख़िर में वेही कुंड में वेही करे पंहिंजो ड्रामा ॾिठो पिए, ऐं हुन चयो त इहा मुंहिंजी कामयाबी आहे, त मां लिखियो आहे, ऐं जेको आहे सो हीउ मुंहिंजो ड्रामो परफॉर्म थिए पियो। हुन केतिरा ई ड्रामास लिखिया, केतिरो ई कमु कयो। असां वटि बि ख़ूबसूरत आर्टिस्ट अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहिनि, असां वटि बि कमु थिए थो। कहिड़ी कैटेगरी जो कमु थिए थो, मां चाहींदुसि त उन ते ज़रूरु तव्हां ॻाल्हायो। अॼु जी बुनियादी घुर्ज छा आहे? असल में ड्रामे जी हूंदी आहे कहाणी। कहाणी अगरि सुठी लिखियलु आहे, मकालमा सुठा आहिनि, त पोइ उनखे परफॉर्म करण वारो आर्टिस्ट बि सुठो परफॉर्म कंदो।
जी ऐं अॼुकल्ह जेके हलनि पिया असांजा ड्रामा उहो बसि नाले कारणु आहिनि के ड्रामा जेके आहिनि से सिर्फ़ु कमाई ख़ातिर कुझु ऑर्गेनाइज़र कनि था जेके फेल था वञनि। अगरि असुलु कहाणी ऐं सुठा जेके डायरेक्टर ड्रामा कनि था न उन जो ड्रामो ॻाईंदो रहंदो माण्हू, उहो यादि रहे थो। सही यादि रहंदो। पोइ अॼु जे दौर जी छा घुरिजे, छा था सम्झो? बसि ड्रामा कनि पिया दोस्त, ड्रामा सकाफ़त खां त उहे नापा वारा बि ॾींदा आहिनि जेके हलनि था ऐं या कयूं पियासीं। ऐं ऑर्गेनाइज़र जेके असांजा आहिनि डायरेक्टर आहिनि सुठा आहिनि त जी सही सही ज़बरदस्त। अच्छा, परफॉर्म करणु कॾहिं ॾुखियो लॻो आहे या सम्झो था त अञा डायरेक्शन वारो कमु ॾुखियो हूंदो आहे? डायरेक्शन त पंहिंजी जॻह ते परफॉर्म करणु ॾुखी आहे। डायरेक्टर त पंहिंजो हिकिड़ो पेज ॾेई छॾींदो आहे, हिन ते तव्हां ॻाल्हायो, सम्झाईंदो सम्झाईंदो बि न। डायरेक्टर त पंहिंजो कमु लाइ पोइ ॾींदो आर्टिस्टनि जे हवाले। सही। पोइ असुलु ड्रामे खे खणण वारो आर्टिस्ट हूंदो आहे। नालो त ख़ैर थींदो आहे डायरेक्टर जो, पर कहाणी खे खणण वारो, ड्रामे खे हलाइण वारो आर्टिस्ट जो रोल आहे। अच्छा, माना हिकिड़ो जेकॾहिं कोई बि रोल प्ले करे थो, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां कयो था ऐं मिसाल जे तौर ते मिसाल मां बि कयां पई थी, त छा इहो ज़रूरी आहे त रगो मां मूंखे पंहिंजा डायलॉग्स यादि हुजनि, अव्हांखे पंहिंजा डायलॉग्स यादि हुजनि, या पूरी जो पूरी स्क्रिप्ट यादि करणी पवंदी, सम्झणी पवंदी? पूरी स्क्रिप्ट यादि करणु ॾुखी आहे। पंहिंजो जेको किरदारु मिलियल आहे उन ते माण्हू फोकस करे त उहो सुठो आहे। ड्रामे जी सॼी स्क्रिप्ट त मिली थी वञे, पूरे ड्रामे जो थीम नज़र अची थो वञे, पर ॿियनि जा डायलॉग आउं छो यादि कयां? मूंखे पंहिंजा ई डायलॉग यादि करणा आहिनि, पर क्यू यादि रखिणो आहे त मूंखे ॻाल्हाइणो केॾी महिल कहिड़े किरदार खां पोइ मुंहिंजो क्यू अचे थो आउं ॻाल्हायां। सही, खे बि त सम्झणो थो पए न त किथे अॻियां सेंटेंस ख़तम थींदो, किथे मूंखे पंहिंजो जुमिलो चवणो आहे, वरी विद द एक्सप्रेशन, ज़ाहिर ॻाल्हि इमोशन। हा, डायलॉग यादि हूंदा त पोइ एक्सप्रेशन बि ॾेई सघे थो। हा, ऐं डायलॉग हुनखे यादि न हूंदा त पोइ छा कंदो? सही सही। अच्छा भट्टी साहब, भला कॾहिं ईअं थियो आहे माना स्टेज जो जेकॾहिं ज़िक्र कयो त स्टेज ते का अहिड़ी ॾुखियाई दरपेश आई हुजे ऐं तव्हां चओ हाणे भला मां छा कयां? थींदो आहे को अहिड़ो भला किसो यादि अथव जंहिंखे अॼु जे प्रोग्राम में यादि करे सघो? ईअं थींदो आहे, को अगरि अॻिलो किरदारु नथो क्यू सही ॾिए त पोइ वरी पंहिंजे तरफ़ां पाण खे निभाइणो पवंदो आहे, पोइ विच में जुमिला चवणा पवंदा आहिनि त ताकी अॻिले खे महसूसु न थिए त हीउ झोल खाई वियो आहे। हा, सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। माना हिन कम खे अवां हमेशह दिलि सां ई कयो आहे न? कोशिशि कंदा आहियूं दिलि सां ई कजे, जेको बि कमु मिले त मां पंहिंजी दिलि सां ई कंदो आहियां, यादि कंदो आहियां। सही। अच्छा, हिन वक़्त जूं भला मसरूफ़ियतूं छा आहिनि? हींअर असांजी पंहिंजी हिकिड़ी तंज़ीम आहे, हवा आर्टिस्ट वेलफेयर, हुन जे हवाले सां थोरो असीं कमु कंदा आहियूं। आर्टिस्टनि जी का ख़िदमत कंदा आहियूं, हुननि जी परगोर लहंदा आहियूं। को बीमार आहे त हुनखे अस्पताल में ॾिसणु वेंदा आहियूं, कंहिंखे मदद कंदा आहियूं, माली मदद कंदा आहियूं। अहिड़े क़िस्म जा असां शो बि कंदा आहियूं, चैरिटी शो कंदा आहियूं, ताकी असांजे आर्टिस्टनि जी कुझु मदद थी सघे। त उन हवाले सां आऊं उन तंज़ीम जो ख़ज़ानची आहियां। असांजो इसरार लिगारी साहब असांजो चेयरमैन आहे हवा जो चेयरमैन इसरार लिगारी आहे। ॿिया दोस्त बि आहिनि, उन तंज़ीम में कमु कंदो आहियां। वेझड़ाई में असां वरी इंशाअल्लाह ताला अॻिले महीने में चैरिटी शो कंदासीं कि असांजो पुराणो आर्टिस्ट आहे, चाचो वीचारो बीमार आहे, उन जे लाइ असां चैरिटी शो कंदासीं इंशाअल्लाह। ऐं दोस्तनि इसरार साहब पोस्ट हिकिड़ी लॻाई हुई हींअर जी हले पई, वो फेसबुक ते पोस्ट हले पई। जी जी, इंशाअल्लाह उनखे ॾिसी बि आया आहियूं, बीमार आहे, घर बि विया हुआसीं। बिल्कुलु, तो असांजी तंज़ीम इहो कमु करे थी। माशाअल्लाह, मसरूफ़ियात मुंहिंजी इहा ई आहे। जेॾी महिल मूंखे कॉल ईंदी आहे पंहिंजी तंज़ीम तरफ़ां हलियो वेंदो आहियां। ज़बरदस्त ज़बरदस्त, सुठो कमु आहे। हवा तव्हांजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे सुठो कमु करे पई। इसरार साहब वेही विया आहिनि हिते, जेका पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जे हवाले सां हुननि ज़िक्र कयो आहे ॾाढे सुठे तरीक़े सां। अच्छा, असां जॾहिं ॻाल्हि कयूं था परफॉर्मेंस जी, जॾहिं एक्टिंग जी ॻाल्हि कयूं था, एक्टिंग जे लाइ छा था सम्झो हिकु एक्टर जे लाइ सभ खां अहमियत जोगी कहिड़ी शइ हूंदी आहे? सभ खां अहमियत वारी शइ एक्टिंग करण जे लाइ कंटिन्यूटी हुजे। जेको किरदारु मिले थो न उन हवाले सां, मिसाल मूंखे हिकिड़े मुहाणे जो किरदारु मिलियो आहे त मूंखे उहे कपिड़ा बि मुहाणे जा पाइणा आहिनि, रछ करणी आहे, मच्छी मारण वारी रछ करणी आहे, उहे कपिड़ा ॾेखारणा आहिनि, उन पगड़ी पाए बिल्कुलु ईअं महसूसु थिए त वाक़ई ई मुहाणो आहे। सही।
ऐं अहिड़ी तरीक़े सां पीउ जो किरदारु थो मिले त पोइ उहो उन हिसाब सां निभाए थो। सही हीरो त आउं पंहिंजे पाण खे चई नथो सघां, असांजी उमिरि ई कान्हे का। तव्हां एवरग्रीन हीरो आहियो, हाणे पाण तव्हां ईअं चओ। न कोई शौक़ु आहे मूंखे पंहिंजे हीरे थियण जो। अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजी उमिरि जे हवाले सां जेको किरदारु मिले थो उनखे निभाइण जी कोशिशि कयूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो, तमामु सुठो। केतिरा माना अव्हां ज़िक्र त कयो आहे त काफ़ी सारा माना रोल्स कया आहिनि, तक़रीबन जे करे असांखे ॿुधाईंदो अंग अखर ते केतिरा किरदार कया हूंदव? मूं घणिया त कोन, काफ़ी करे चुका आहियूं। स्टेज जे हवाले सां अलॻि ऐं टीवी जो त ख़ैर मुख़्तसिर कमु कयो आहे, छो जो नौकिरी हुई न मुंहिंजी, जी जी, त आउं टीवी खे एतिरो टाइम कोन ॾेई सघंदो हुउसि। सही सही। पोइ उन में मुंहिंजा 8, 10, 12 ड्रामा कयल आहिनि PTV ते, ऐं सुठा ड्रामा कयल आहिनि। ज़बरदस्त। उहो PTV जो दौर भला भट्टी साहब कीअं हुयो? तमामु सुठो दौर हो, बहितरीनु दौर हो। सुठा लिखण वारा लेखक सुठा हुआ, कहाणी सुठी हूंदी हुई, ऐं आर्टिस्ट बि सीनियर हूंदा हुआ, ॼाण हूंदी हुई सभिनी खे। बसि ईअं हाणे अॼुकल्ह त बसि जेके सुठा बि आहिनि कनि पिया, कंहिंजे लाइ बुराई कोन कंदासीं, उहे बि असांजा पंहिंजा ई आहिनि। जेके हाणे पिया कनि उहे बि सुठा आहिनि, जेके असांजे दौर में आहे उहे थियनि वेरी गुड। सही, ज़बरदस्त, तमामु सुठो। केतिरनि एक्टर्स सां कमु कयो, जेके तव्हां चयो न वॾनि वॾनि एक्टर्स सीनियर सां बि कमु कयो? मूं M.A. राजा, सलाउद्दीन तुनियो, ऐं साईं नूर मोहम्मद लाशारी साहब, अनवर सोलंकी साहब, नूर मोहम्मद लाखो, इन्हनि सां गॾु कमु कयो आहे। इहे वॾा नाला माना हमेशह असां वॾो नालो अलाह जो आहे न, बेशक बेशक, रब साईं वॾा वाक़ई अलाह साईं जेके गुज़ारे विया आहिनि दुनिया में, अलाह साईं उन्हनि खे जन्नत में जाइ ॾे। आमीन आमीन। जेके जीअर आहिनि उन्हनि खे अलाह साईं सिहतयाबी ॾे। आमीन आमीन। अच्छा, डायरेक्टर्स जो बि ज़िक्र कजो, कहिड़नि डायरेक्टर्स सां कमु कयो ऐं कंहिंसां माना ज़ाती तौर ते लगाव रहियो त मूंखे हिन एक्टर सां कमु करिणो आहे, हिन डायरेक्टर सां कमु करिणो आहे? इहा पंहिंजी पसंदि ते कोन्हे, इहो डायरेक्टर जो पंहिंजो हिकिड़ो नज़रियो हूंदो आहे। ऐं सुठा डायरेक्टर हुआ, साईं मोहम्मद बख़्श समेजो साहिबु, उन वटि बि कमु कयो, सर बेदल मसरूर साहिब वटि, मंगसी साहिबु नूर मोहम्मद मंगसी, हिननि सां गॾु मूं कमु कयो। ऐं लेखक जे हवाले सां साईं अब्दुल कादिर जोणे साहिब जा लिखियलु ड्रामा उन में, ऐं शौकत छोड़ो साहिबु उन जो ड्रामा लिखियलु उन में कयो। ऐं ॿिया नाला मूंखे यादि नथा अचनि राइटरनि जा, डायरेक्टर त माशाल्लाह इहे ई हुआ। ज़बरदस्त ज़बरदस्त। अव्हांखे कंहिंजी डायरेक्शन सभ खां वधीक सुठी लॻी? सभु सुठा आहिनि मुंहिंजे नज़र में, तमामु सुठा, पर घणो कमु मूंखे मंज़ूर मंगसी साहिबु ॾिनो। अच्छा, हाँ, काफ़ी ड्रामा जो मूं कया। सही सही, तमामु सुठो। अच्छा, अव्हां माना हूअं त अव्हां ज़िक्र कयो त इहा पंहिंजी चॉइस त न हुई, बट इहो त हूंदो आहे न, हर एक्टर खे इहा सोच हूंदी आहे त अच्छा फलाणो जेको एक्टर आहे ॾाढो सुठो आहे, मूंखे इन सां कमु मिले त वाह वाह थी वञे। इहो शौक़ु त हूंदो आहे हर कंहिंखे मन में। कंहिंसां घणो शौक़ु रहियो? साईं सलाउद्दीन तुनिया सां। अच्छा, ऐं उन सां गॾु कमु कयो बि आहे, दुबण गाने में साईं सलाउद्दीन सां गॾु कमु कयो आहे। ही इज़ सो नाइस पर्सन, ॾाढा सुठा पाण सुठा पर्सन आहिनि, माना हर किरदार में निभाइण वारा माण्हू आहिनि, ॿिया बि सुठा आर्टिस्ट आहिनि, पर बा सलाउद्दीन जी पंहिंजी जॻह आहे। ऐं M.A. राजा सां बि गॾु कमु कयो आहे दुबण में। सही। अच्छा, कहिड़ो ड्रामा सीरियल वधीक माना ज़ाती तौर ते अव्हांखे तमामु घणो सुठो लॻो जंहिंमें अव्हां कमु कयो? दुबण। उन जी स्टोरी छा हुई? स्टोरी थोरो माना समराइज़ हुअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे का वॾी स्टोरी हूंदी। स्टोरी त वॾी हुई, पर दुबण में जेको M.A. राजा जो किरदारु हो उहो हीरो जो किरदारु हो, ऐं 2 हीरोइनियूं हुयूं जंहिंमें, ऐं कहाणी ॻोठ जे हवाले सां हुई। चाचो त थोरो सख़्तु मिज़ाज हूंदो, सलाउद्दीन तुनियो। अच्छा। ॻोठाणे माहौल जे हिसाब सां हुनखे, पोइ हीउ शहर मां ईंदो आहे पढ़ी लिखी, पोइ हिन जी शादी जेका कराइणु चाहींदो आहे पंहिंजे भाइटी सां, ऐं हिन जो लॻाव ॿिए पासे हूंदो आहे। अच्छा। गज़ल सिद्दीकी सां। अच्छा। सो इन हवाले सां स्टोरी ॾाढी सुठी हुई, पर ऐं उन में धाड़ेलनि जो बि ज़िक्र हले थो। उन ज़माने में धाड़ेल बि जेके अगवा कंदा, तावान वठी छॾींदा हुआ, उहो उन स्टोरी में शुमारु आहे दुबण में। ऐं सदोरो धाड़ेल उतां मशहूरु थियो दुबण ड्रामे खां पोइ, असद कुरैशी जी जी ड्रामे में। उन में बि आउं ग़रीब ॻोठाणो हूंदुसि, ऐं असांखे ॿधाईंदो आहे वॾेरो। ऐं थाणे में इन करे कंदो आहे त भई तव्हां जेको धाड़ेलनि खे मानी खारायो था ऐं उन्हनि खे तव्हां सपोर्ट था, हालांकि अहिड़ी ॻाल्हि कान्हे। पोइ असांखे ॿधाईंदो आहे, पोइ असीं बाग़ी थी पोइ
ढाल चोले में शामिल थी वेंदा आहिनि। अच्छा असांजे मथां ज़ुल्म थींदो आहे, असांजा घर साड़िया वेंदा आहिनि, असांजे चाचे खे मारी वेंदो आहे, गोली हणी हुनखे ॻोठ में मारे वेंदो आहे, सिर्फ़ु उन वॾेरे जे चवण ते धाड़ेलनि जे हथां मारे वेंदो आहे। पोइ असां बि बाग़ी थी झाड़ियल थी वेंदा आहियूं ऐं नूरल जे टोले में शामिल थी वेंदा आहियूं। पोइ सही मुक़ाबिलो थींदो आहे, आख़िर में पोइ मारामारी जेका थींदो आहे स्टोरी में जी 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 स्टोरी ॾाढी सुठी हुई। केतिरनि ॾींहंनि जी रिकॉर्डिंग हुई? रिकॉर्डिंग इहा मुख़्तलिफ़ जायुनि ते थींदी आहे, हिकु इंडोर थिए थी, हिकिड़ी आउटडोर थिए थी, असां ॿिन्हिनि में कमु कयो। तक़रीबन माना अव्हां जा महीनो जेके खनि लॻी shows थो वञे पूरे सीरियल खे कंदे कंदे। सही हा मक़बूलियत मिली माण्हुनि जे विच में? शुक्र अलाह जो मक़बूलियत मिली। सही कहिड़ो किरदारु माना इन खां हटी करे कहिड़ो किरदारु जेको आहे सो घणो मिस कंदा आहियो? किरदारु मूं साईं फरीद नवाज़ बलोच सां कयो, उहो उनजो मैनेजर थियो सां। अच्छा हा ॼार ड्रामो अब्दुल कादिर जुणेजा जो लिखियलु ॼार, उन में मैनेजर हुउसि। किरदारु त मुंहिंजो मैनेजर जो, पर सीन मुंहिंजो हिकिड़ो ई हो, पर सुठो सीन हो। अच्छा हा कामयाबु सीन हो। तमामु तमामु ख़ूबसूरत। ऐं माना हिकिड़ो त छाप लॻी वेंदी आहे न कंहिं को किरदारु कयो, अव्हां ते ईअं छाप न लॻी सघी, मुंहिंजे मथां छाप न लॻी सघी। जीअं सुञातो असांजो दोस्त आहे मंज़ूर दानिश, जी उहो लौंग जो किरदारु हुन कयो, हुन जी छाप लॻी वई। जीअं अदा असद कुरैशी जो सदोरो धाड़ेल छाप लॻी वई। सही। ऐं हुन ते मोलू जो जेको मोलू जो किरदारु साईं सलाउद्दीन किने ते लॻी वई। त अहिड़े क़िस्म जो को किरदारु मूं न कयो जंहिं ते छाप लॻे। ख़्वाहिश हुई? ख़्वाहिश हुई ऐं अञा बि आहे। माशाल्लाह। हाणे भला अव्हांखे को मिसाल आहे, को प्रोजेक्ट मिले, को किरदारु मिले त कंदव? इंशाल्लाह कबो। अव्हां छा था सम्झो त असां वटि कमु कहिड़े तरीक़े जो हुजणु खपे? कमु मयारी हुजणु खपे, माना जे स्टोरी सुठी हूंदी त पोइ कमु बि मयारी थींदो, अदाकारनि खे कमु करण में बि सुठी महसूसु थींदी, ख़ुशी महसूसु थींदी। सुठा राइटर्स अॼु बि आहिनि? आहिनि, बिल्कुलु आहिनि। हा कनि था। अव्हां तारिक आलम अबड़ो साहिब जो ज़िक्र कयो हो त मुंहिंजो नंढड़ो भाउ। सही। हुन सां कीअं वक़्तु गुज़रियो? बचपन मुंहिंजो हुन सां गॾु तक़रीबन 10 साल खनि गुज़रियो। अच्छा। हा केतिरियूं यादूं आहिनि हुन सां? बसि अलाह साईं हुनखे जन्नत में जॻह ॾे। आमीन आमीन। जॾहिं हुनजो गुर्दनि जो हुनखे ख़बर पई त हिनजा गुर्दा फेल थी विया त यकदमि मुंहिंजे दिलि में धचको लॻो। मूं तारिक खे चयो त तोखे आऊं थो गुर्दो ॾियां, त चई न भाउ तूं ईअं न चओ, पोइ तुंहिंजो ग्रुप अलाए कहिड़ो, मुंहिंजो ग्रुप कहिड़ो, पोइ असां ग्रुप टेस्ट करायो, हुनजो बी पॉज़िटिव निकितो, मुंहिंजो ओ नेगेटिव निकितो, त पोइ आऊं न ॾेई सघियसि। नूरानी साहिबु ॾिनो गुर्दो ऐं हिन जी ऑपरेशन ॿाहिरि थी, ॿाहिरि मुल्क में थी। पोइ बचपन में असीं गॾु रांदियूं रहंदा। रज़िया साहिबा हुननि सां गॾु हुई ऐं आख़िर ताईं हुननि जेको लिखियो आहे हुननि ते उहो तमामु जेको आहे सो ॾुखोईंदड़ बि आहे। बिल्कुलु उहो डायलिसिस ते आऊं गॾु वेंदो हुउसि, अक्सर करे मूंखे पाण सां गॾु वठी ईंदो हो। जो सिविल अस्पताल में डायलिसिस थींदी तारिक जी, त मूंखे साईं बैदल साहिब जे कमरे में विहारे वेंदो, पाण डायलिसिस ते हलियो वेंदो, पोइ वेठो हूंदोसि हुते। ऐं पोइ हुतां डायलिसिस थी ईंदी, पोइ वरी बैदल साहिब जे कमरे में गॾिजी वेही भाभी बीना ऐं साईं बैदल मसूर साहिबु गॾिजी असीं मानी गॾु खाईंदा हुआसीं तारिक सां गॾु। सही सही। घर मानी ठही ईंदी मां तारिक जी। सही। अच्छा इहे माना हिननि जो ॾिसो न कॉन्ट्रीब्यूशन तमामु घणो आहे। बैदल मसरूर साहिब जिन जी ॻाल्हि कयूं, बीना साहिबा जी ॻाल्हि कयूं, तारिक आलम साहिब जी ॻाल्हि कयूं, उन्हनि जी जेको आहे सो वाइफ जो ज़िक्र करे चुका आहियूं। त इहे माना उहे शख़्सियतूं आहिनि, अलाह साईं वॾी हयाती ॾे बैदल मसरूर साहिब जिन खे, पर माना इहे उहे शख़्सियतूं आहिनि जिन जे कम खे पाण कॾहिं बि विसारे नथा सघूं। हिन दौर में अॼु असां जॾहिं ज़िक्र कयूं था नौजवाननि जो, तव्हां नौजवाननि जे कम खे भला कीअं था ॾिसो? एक्टिंग जे हवाले सां, लिखण जे हवाले सां, सोशल मीडिया इहे सभु शयूं साम्हूं आहिनि, ॾिसंदा हूंदव हर शइ। जी बसि हर को पंहिंजी जॻह ते सुठो कमु करे पियो ऐं असीं आउं चाहींदुसि त सुठा लेखक लिखनि ऐं किरदार असांखे मिलनि, ॿियनि दोस्तनि खे मिलनि त उहो कमु कनि। जी जी। ऐं असांखे ख़्वाहिश आहे त सुठी मतिलबु डायरेक्टर सुठो हुजे, राइटर सुठो हुजे, सुठा स्क्रिप्ट लिखजी अचनि। हा बिल्कुलु बिल्कुलु, इहा ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे। ऐं सुठो कमु हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा शइ उनजी वाखाण बि ओड़ी ई हूंदी न।
असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे नंढड़ी ब्रेक जो। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं सुबुह मेहराण में वली मोहम्मद भट्टी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पंहिंजे कम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि। पाण टीवी जा, रेडियो जा ऐं स्टेज जा ॾाढा सुठा आर्टिस्ट। अच्छा, हिकिड़ो त आर्ट अव्हांजी ज़िंदगी जो हिसो आहे ई आहे, पर अव्हां पंहिंजी जॉब जो बि ज़िक्र कयो न, त हिकिड़ो पंहिंजो प्रोफेशनल कमु आहे, सो उहो भला एक्सपीरियंस कीअं रहियो आहे? बेटा, मुंहिंजो जॉब सुई सदर्न गैस कंपनी में ऐं वेल्डर आहियां ऐं हार्ड वर्कर। टफ लाइफ हुई असांजे दौर में। जी जी। काड़े में, गर्मी में, पाइप लाइन वेल्ड करणु, उनखे विछाइणु, सो इहो मुंहिंजो टफ कमु हो। हीअ त मुंहिंजो शौक़ु आहे जेको फ़न जो। असल ज़िंदगी में मूं कमु कयो सुई गैस कंपनी में वेल्डिंग जे हवाले सां। सही। अच्छा, उहो कमु हिकिड़ो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे। ऐं कीअं रहियो आहे इन जो तजुर्बो भला? कम जो तमामु ॾुखियो हो तजुर्बो। पंहिंजी जॻह ते कमु सिखण सां ई माण्हू अॻिते वधंदो आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते कमु कंदे कंदे उस्ताद थी वियासीं। पोइ पंहिंजा शागिर्द तयारु कयासीं ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट जेके थियनि था गैस कंपनी जा, उन हवाले सां असां पूरो अंदरूनी सिंध घुमियो। कोयटा खां वठी वेंदे वदीन ताईं असां कमु कयो आहे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। शुरूअ में कमु ॾुखियो लॻो? शुरू में उस्तादनि सां गॾु कमु कयोसीं, ॾुखियो लॻो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾुखियो कमु आहे इहो त। अखियूं सुॼी पवंदियूं। जो वेल्डिंग जो कमु आहे न, ॾाढो ॾुखियो आहे। उन में अखियुनि खे ताव पए थो, पोइ इंसानु अखियूं मुंहिंजियूं सुॼी वेंदियूं। पोइ आहिस्ते आहिस्ते अखियूं भेरी वयूं। पोइ हेलमेट पाए कंदा आहियूं, चश्मो पातल हूंदो आहे, हेलमेट हूंदो आहे, पर पोइ बि शॉक लॻी वेंदो आहे वेल्डिंग जो। पोइ उहो टफ हूंदो आहे कमु। सही सही सही। मतिलबु तव्हांखे ग्लासेस तव्हां पोइ पातो? हेलमेट पाईंदा आहियूं बाक़ाइदे, फेस उहो त पाईंदा आहियो, वेल्डिंग जे लाइ ग्लासेस हूंदा। जी जी। पर हींअर तव्हांखे ग्लासेस आहे, हिकिड़ो त वक़्त सां एज सां बि थिए थो असर। चवंदो त लाइ छॾां न, तव्हांखे सूट पियो करे, तव्हां पायो। पर माना इन जो असर, उन कम जो असर आहे। असर थियो आहे, नज़र मुंहिंजी कमज़ोर थी वई। पर 25 सालनि खां पोइ, सही, 25 साल ते मूंखे नज़र कान हुई, सही हुई नज़र बिल्कुलु। छो जो वेल्डिंग आहे न, इहा ॾाढी ख़तरनाक आहे। 25 सालनि ताईं त पंहिंजो सही रहियसि, पोइ मूंखे नज़र पोइ असर हिकिड़ो पइजंदो वियो न, आराम आराम सां। सही। अच्छा, अव्हां खे ज़रूरु मां चवंदसि त अव्हां ज़रूरु ज़िक्र कयो जेतिरा बि ख़ूबसूरत इंसान अव्हांजी ज़िंदगी में रहिया आहिनि। माना अव्हां ॾाढो दिलि सां ज़िक्र कयो पिया तारिक आलम अबड़ो साहिबनि जो। ऐं मां चाहींदसि त जेतिरियूं बि शख़्सियतूं जिन सां वेझड़ाई रही आहे, कचहरी रही आहे, अॼु उन्हनि खे प्रोग्राम में यादि ज़रूरु कयो। ॾाढो सुठो सवाल कयो अथव। भाउ तारिक आलम वटि जॾहिं मां वेंदो हुउसि त कॾहिं कॾहिं अली बाबा जिन ईंदा हुआ। अच्छा, साईं अली बाबा। हा। ऐं तमामु सुठी शख़्सियत, नाले वारी शख़्सियत। उहे माना कोटड़ी मां? हा, ईंदा हुआ कोटड़ी मां, मुंहिंजी रिहाइश कोटड़ी में। पोइ कचहरी थींदी हुई हिननि जी, पोइ उहा ॿुधंदो हुउसि, ॾिसंदो हुउसि। ऐं उन घर में त तक़रीबन सभई भाउर जेके 6 भाउर आहिनि पाण में, सभई फ़नून लतीफ़ा सां हुननि जो वास्तो वापसि थी रही। अदा अयाज़ आलम, अदा मंसूर, कैस, शबीर, सभई सॼो घर हिन जो। अॼु ॾींहं ताईं हुनजो आहे तालुक़ु। जेतिरा बि ॿिया त विया हलिया, अलाह खे हुननि खे जन्नत में जाइ ॾे। भाउ अयाज़ अञा आहे, मुंहिंजो भाउ अयाज़, उहो ज़िंदा आहे, अलाह हुनखे वॾी हयाती ॾे। ऐं पोइ हुन सां गॾु सुठो मुंहिंजो वक़्तु गुज़रंदो। अम्मा भाईंदी ॾाढो। अम्मा मूंखे पुटु कयो हो, तो बटाटा तरे जॾहिं मूंखे खाराईंदी त पोइ शबीर सड़ंदो, गुलाम शबीर। अम्मा त हिनखे रुगो खाराईंदी वली खे, आउं तुंहिंजो पुटु आहे, मूंखे छो नथी खाराए? हीअ बि मुंहिंजो बचिड़ो बाबा, तूं मुंहिंजो पुटु आहीं, हीअ बि मुंहिंजो पुटु आहे। पोइ शबीर सां मुंहिंजी झेड़ थींदी, गुलाम शबीर सां। बाक़ी कैस सां गॾु ऐं पढ़ियसि, मॉडल में गॾु पढ़ियासीं। कैस आलम अबड़ो मुंहिंजो क्लासमेट बि आहे। तारिक सां 2 साल खनि नंढो हो, पर पोइ तारिक सां वरी पोइ फ़न जे हवाले सां पोइ इहो वाबस्तगी थी वियो, PTV ते, रेडियो ते, तारिक सां गॾु। सही। तारिक आलम अबड़ो साहिब खे पढ़ियो अथव? घटि। ऐं इहो छो चवां त मूं तारिक खे तमामु घणो पढ़ियो आहे। तारिक जा किताब बि लिखियल आहिनि। पढ़ण सां वरी थोरो मूंखे अञा एतिरी दिलचस्पी कान्हे। सही सही। हा, तव्हांजो पंहिंजो कमु आहे। हा, असांजे टाइम ई कोन थो मिले पंहिंजे नौकिरियुनि जे हवाले सां। इनखे खपे टाइम, जेको पढ़ण वारो किताब खणी वेंदो। ज़रूरी न आहे हर माण्हू हर कम में फिट हुजे, परफेक्ट हुजे, इहो माना मुमकिन न आहे।
पर अव्हांजो पंहिंजो कमु बि ॾाढो सुठो आहे। अच्छा, तारिक साहब या अली बाबा जो तव्हां ज़िक्र कयो, इन तरह जी शख़्सियत तव्हां सां गॾु हूंदियूं त तव्हांजे कम जे लाइ जेके बि किरदार अव्हां कयो पिया त हुननि जो छा रायो हूंदो, छा कमेंट्स हूंदा हुआ? उन लाइ वरी पाण साईं अब्दुल कादिर जुनेजा साहिब जे घर वेंदो हुउसि। अच्छा। उन सां मुंहिंजी वाबस्तगी हुई ऐं घर अचणु वञणु हो काफ़ी। शौकत साहब बि हो, शौकत शोरो साहब सां, रफ़ीक साहब सां मुलाक़ात थींदी हुई। ऐं ज़फ़र काज़मी साहब उहो मुंहिंजो टीचर रहियो आहे, ज़फ़र काज़मी साहब। ऐं उहो पोइ ड्राइंग जे हवाले सां रेडियो ते बि उहो कमु प्रोग्राम कंदा हुआ ज़फ़र काज़मी। ऐं पोइ वरी हिन सां उते पाड़े जे लिहाज़ सां असांजी मिलणु थींदी, अचणु वञणु थींदो। पाड़े में रहंदासीं, लाज़मी ॻाल्हि आहे, क्वार्टर सां रहिया पिया हूंदा। सही, ज़बरदस्त, ॾाढो सुठो, इलाही ख़ूबसूरत। अच्छा, अव्हां ज़ाती तौर ते माना कॾहिं ईअं न चाहियो त असां जेको आहे सो हिन तरह जो ड्रामा प्लान कयूं? माना हिकु त एक्टर पाण कमु करे थो, हुनखे जेको प्रोजेक्ट मिले थो, अव्हां न सोचियो त माना हिन तरह जी स्क्रिप्ट हुजे, हिन तरह जो ड्रामा हुजे, हीअं थियणु खपे? कॾहिं इन तरह कमु करण जी कोशिशि न कई? असल में इहे राइटर जी जेका आहे वॾी हूंदी आहे। मूं कॾहिं पंहिंजो ड्रामो वग़ैरह पाण न लिखियो आहे, बाक़ी शौक़ु त आहे पंहिंजी जॻह ते, कोशिशि करे माण्हू लिखी सघे थो। कहाणी ज़िंदगी जी मथां बि थियनि थियूं, ऐं निजी पंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे, उन जो मूं पंहिंजी बुक ठाहे लिखियो आहे, जो बचपन खां वठी उहा लिखत मूं वटि पाण पई आहे। बाक़ी ड्रामो वग़ैरह मूं न लिखियो आहे। सही, इहो भला लिखणु कॾहिं खां अव्हां शुरू कयो? मूंखे त काफ़ी टाइम थियो आहे, जॾहिं खां स्कूल में पढ़ंदो हुउसि उन वक़्त खां वठी मूं लिखणु शुरू कयो। हा, त हिन वक़्तु माना उहो सॼो तव्हां वटि महफ़ूज़ आहे? हा, मवाद मौजूदु आहे। अगरि उन छपरायां त उहो हिकिड़ो रिसालो ठही सघे थो। सही सही। पोइ छपराइण जो इरादो आहे? न। इन जो छा रीज़न आहे? पैसो। अॼुकल्ह छपराइण ते पैसो ख़र्च थो थिए। सिर्फ़ु इहा हिकिड़ी वजह ई आहे? माना ऐं शौक़ु आहे त मां छपायां? शौक़ु त आहे, थी सघे थो कॾहिं थी बि वञे। सही सही। छो हुन में हवाला बचपन जा आहिनि, टन ठोड़े जा आहिनि, जामशोरे जा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जा आहिनि जंहिंमें मूं कमु कया उहे। जी जी। अच्छा, मतिलबु फैमिली जो ज़िक्र कीअं कंदव? ऐं हमेशह माना हिकिड़ो हूंदो आहे न, माण्हू कमु करे थो त फैमिली जो साथ हूंदो आहे हिकिड़ो, ऐं फैमिली एप्रिशिएट करे थी, त अव्हां सां माना कीअं मामला सभु रहिया? फैमिली जे हवाले सां मुंहिंजो साथ मुंहिंजी घरवारी ॾिनो, कॾहिं मुखालफ़त कान कई। ऐं हमेशह उहा मूंखे चाहींदी त तुंहिंजो शौक़ु आहे त भले तूं पंहिंजो शौक़ु पूरो कर, त उहा कॾहिं मना न कंदी। ऐं फैमिली मुंहिंजी माशाल्लाह, मुंहिंजा 4 पुटड़ा आहिनि, 2 नियाणियूं आहिनि माशाल्लाह। ऐं फैमिली खे बि आउं टाइम ॾींदो आहियां, घरवारी खे बि टाइम ॾींदो आहियां। ऐं औलाद तव्हांजो हिन तरफ़ उन्हनि जो रुझान थियो या न थियो? फन जे हवाले सां औलाद जो रुझान कोन थियो। अच्छा। सभु को पंहिंजी जॻह ते लॻो पियो आहे। वॾो पुटु माशाल्लाह डॉक्टर आहे मुंहिंजो। माशाल्लाह। हा, सही। माना उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी फील्ड आहे, पंहिंजी फील्ड आहे। जो कॾहिं शौक़ु न थियो? मूं कॾहिं ज़ोर न रखियो त बाबा आउं अगरि आर्टिस्ट आहियां त तव्हां फनकारी करियो या अदाकारी कयो ड्रामनि में, न। सही। हा, हर कंहिंजो पंहिंजो शौक़ु। हर कंहिंजो, इहा सुठी ॻाल्हि आहे त जेको करणु चाहे हुनखे वालिदैन माइट करणु ॾियनि। बाक़ी घरवारी जे हवाले सां हिकिड़ो तव्हांखे हले पियो मुंहिंजो इंटरव्यू, त हिन में मां ॿुधायां त मुंहिंजी अॻी जेका घरवारी हुनखे ॻाइण जो शौक़ु हूंदो हो, त मूं भाउ नसीर खे चयो मुंहिंजे भाउ तुंहिंजी भाभी ॻाइण थी चाहे, पोइ 2 गाना हिकिड़ा रिकॉर्ड कराया। साईं न्याज़ हुसैन हूंदो हो असांजे म्यूज़िशियन, उन जी उनमें शागिर्दगी में 2 गाना मुंहिंजी घरवारी ॻाया, जेके ऑन एयर हलिया रेडियो ते। अदा नसीर मिर्ज़ा रिकॉर्डिंग कई, आवाज़ सन्हड़ो हूंदो हुउसि। ऐं पोइ 2 गाना हिकिड़े पुराणा गाना हुआ जेके हुन ॻाया, ऑन एयर थिया। अच्छा अच्छा, उहे अव्हां वटि महफ़ूज़ आहिनि? मूं वटि कैसेट आहे। ॿुधंदा आहियो? कॾहिं कॾहिं। हाणे वीचारी गुज़ारे वई आहे, हिन दुनिया में न आहे रही, ॿुधी वरी पंहिंजा ॻोड़ा ॻाइण कहिड़ो फ़ाइदो। सही, बिल्कुलु सही था चओ। अच्छा, मां चाहींदमि ज़रूरु त तव्हां इन हवाले सां बि ॻाल्हायो, असां वटि आर्टिस्ट जी जेका ज़िंदगी आहे उहा कीअं आहे? अव्हां त माशाल्लाह माना हिकु जॉब बि कंदा हुयव न, वरी हीअ त शौक़ु हुयो। जी। बसि आर्टिस्ट जी पछाड़ी कान्हे, मजबूर थियो वञे पछाड़ी जो वीचारो, सॼी उमिरि वीचारो हयाती सॼी उहो फन खे ॾिए थो, पछाड़ी हुनजी कान थी रहे, का वाह गुरु हुनजी कान थी रहे। अगरि हुनजी पंहिंजी का आहे कारोबार या नौकिरी त पोइ कुझु
भरजलो थिए थो। बाक़ी इवन ईअं को आर्टिस्ट ग़रीब मुफ़्लिस रहे थो बसि। हा, आर्टिस्ट खे छा करणु घुरिजे? आर्टिस्ट खे फन सां गॾु पंहिंजे शौक़ु पूरे सां गॾोगॾु पंहिंजो न कारोबार या पंहिंजे कुझु न कुझु मसरूफ़ियात करणु खपे जंहिंसां ॿ पैसा अचनि। अच्छा, सही। हा, इहा ॻाल्हि ठीकु आहे। हिन वक़्तु जेके नौजवान आहिनि, ॾिसो अॼु जो जेको दौरु आहे अॻु में जे दौर खां इलाही मटियल आहे। अॼु जे नौजवान खे ख़बर आहे त उन खे छा करणु घुरिजे या इन फ्यूचर हुनजो छा थो थिए। जेकॾहिं उहो सिर्फ़ु आर्टिस्ट आहे त हुनखे आख़िर में छा मिले थो। अॼु जे नौजवान खे अव्हां छा चवणु चाहींदो त जेकॾहिं हू इन तरफ़ अचे थो त हुनखे छा छा करणु खपे? हुनजो पंहिंजो शौक़ु आहे, अगरि फन जी दुनिया में अचे थो शौक़ु भले करे पूरो, पर बच्चनि खे घर वारनि खे पंहिंजो टाइम ॾिए त उन हवाले सां हुनखे पैसनि जी ज़रूरु पवंदी जी इनकम। तो को कारोबार ज़रूरु करे, का नौकिरी करे, पोइ भले ई पंहिंजो शौक़ु पंहिंजी जॻह ते कंदो रहे। बाक़ी हाणे सिर्फ़ु इन शौक़ु जे पोयां अगरि लड़ी पवंदो ऐं घर वारनि खे बुख मारींदो त इहो को शौक़ु न चइजे। अहिड़ा आर्टिस्ट असां वटि रहिया आहिनि, नाला कोन खणंदसि। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु आहिनि। उन्हनि पंहिंजो घर बर्बादु करे छॾियो, पंहिंजा बच्चा पंहिंजी घर वारियूं वीरान करे छॾियूं इन फन जे पुठियां। कुझु छा वरे उन्हनि खे। सही, आख़िर में कुझु बि नथो बचे। इहो कोन चवंदा। तालीम केतिरी ज़रूरी आहे? छा था सम्झो तालीम जो केतिरो इंसान जी ज़िंदगी में हिकिड़ी अहमियत हुजे? बिल्कुलु, तालीम तमामु घणी ज़रूरी आहे बच्चनि जे लाइ। नियाणियुनि खे बि पढ़ायो वञे। अॼुकल्ह जे दौर में नियाणियूं पढ़ियल हूंदियूं, अॻिते हली उन्हनि खे उहा तालीम कमु ईंदी। अगरि उनजी शादी बि थी वञे थी त अगरि पढ़ियल लिखियल हूंदी त उनखे नौकिरी करण जी पोइ सलाहियत हूंदसि त कंदी। ॿई ॼणा गॾिजी अगरि कमाईंदा ज़ाल मुड़ुसु त घर जो गाॾो सुठो हलंदो। त इन हवाले सां आउं चवंदुसि तालीम ज़रूरी आहे। पोइ मर्द हुजे चाहे औरत हुजे, ॿिन्हिनि जे लाइ तालीम ज़रूरी आहे। अव्हां जो तालीम सां केतिरो लगाव रहियो? तालीम सिर्फ़ु इंटर ताईं पढ़ियसि, छो जो पोइ नौकिरी मिली वई त पोइ अॻिते पढ़ी कोन सघियसि। पोइ जॉब में लॻी वियसि हलियो। पोइ वरी बच्चा थी पिया, शादी थी वई त पोइ उन्हनि खे परवरिश उन्हनि जी पढ़ाइण, उन्हनि खे वधीक शौक़ु न रहियो अॻियां कंटिन्यू न, अॻिते कोन पढ़ी सघियसि, न को शौक़ु रहियो। इंटर ताईं पढ़ियसि बसि। हा। अच्छा, पंहिंजे कम मां तव्हां मुतमइन आहियो? कहिड़े हवाले सां बेटा? आर्ट जे फन जे हवाले सां? न, अञा मुतमइन कोन आहियां, अञा सुठो कमु करणु चाहियां थो। सही। कहिड़ो किरदारु करणु चाहियो था? माना अव्हांखे जेकॾहिं अव्हां खां इहो पुछियो वञे त कहिड़ो कमु करण जी ख़्वाहिश आहे? कमु त फ़नकार जे लाइ जेको कमु मिले उनखे करणु खपे, चाहे उहो भंगी जो हुजे, चाहे चरे जो हुजे, कहिड़ो बि किरदारु हुजे। ऐं मूंखे त जेके किरदार मिलिया आहिनि पीउ जे हवाले सां, ॾाॾे जे हवाले सां ऐं वॾी उमिरि जे हवाले सां, उहे किरदार मूंखे मिलंदा रहिया आहिनि, सुठे निभाया आहिनि, मूं कया आहिनि। सही सही। अव्हांखे शुरू खां ईअं ई मिलिया वॾा किरदार? हा, मूंखे शुरू खां ई मिलिया। अव्हां चूज़ न कयो त न मूंखे हीउ किरदारु नाहे करिणो, मां हिन तरह जो कमु कंदुमि? न, मूं पंहिंजी ख़्वाहिश या कान ज़ाहिर कई त मूंखे हीउ किरदार जो जेको किरदारु मिलंदो आहे उनखे निभाईंदा आहियूं। अच्छा। हा, सही सही। हीउ भला स्क्रिप्ट यादि करणु हिन में केतिरो वक़्तु अव्हांखे खपंदो आहे यादि करण लाइ? जी जी। स्क्रिप्ट अगरि पहिरीं मिले न अॻुवाट त उनखे यादि करे त उहो बहितरु आहे। उन खां पोइ वरी थींदी आहे रिहर्सल, उहा रिहर्सल बि ज़रूरी आहे। ऐं मकालमा यादि न हूंदा, स्क्रिप्ट यादि न हूंदी, रिहर्सल थियल न हूंदी त पोइ उनखे उहो माण्हू निभाए न सघंदो सही माना में। सही। हा, इहे ॿई ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। जुमिला बि यादि हुजनि, पूरो स्क्रिप्ट यादि हुजे ऐं उन सां गॾोगॾु रिहर्सल बि ज़रूरी आहे। अॼुकल्ह जा जेके असीं ॾिसूं पिया न, रिहर्सल थींदी कान्हे का, बसि ड्रामो मिलियो ऐं 2-3 ॾींहंनि खां पोइ ड्रामो हली स्टेज ते कयो, पोइ जो हाल हबीबा थोरो पेश फिरी। हा, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, इहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे। अच्छा, स्टेज ते त अॼु ॾींहं ताईं बि प्रैक्टिस हिकिड़ो थिए थी न, उहो रिहर्सल हले थी, पर जेका स्क्रीन जो कमु आहे उन में सम्झो था त उहो जेका प्रैक्टिस थींदी आहे। ऐं बिल्कुलु टीवी जे हवाले सां त चओ, टीवी जे हवाले सां बिल्कुलु ज़रूरी आहे। स्क्रिप्ट मिलंदो आहे त पोइ हुनखे घर में अची यादि कबो आहे। ऐं असां त हैदराबाद खां कराची ताईं वेंदा हुआसीं, 2 ॾींहं 3 ॾींहंनि जी रिहर्सल थींदी त पोइ रिकॉर्डिंग थींदी। हा, हिन लाइ बि रिहर्सल ज़रूरु थींदी। पोइ सॼो ॾींहुं असांजो ज़ाया थी वेंदो। हितां हैदराबाद खां भाड़ा ख़र्च करे बसियुनि में चढ़ी वेंदा हुआसीं, उते रुगो 1-2 ॾींहं जी रिहर्सल थींदी, रिहर्सल करे पोइ वरी राति जो वरी मोटी ईंदासीं। 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं रिहर्सल थींदी, पोइ उन जी रिकॉर्डिंग थींदी। सही। ऐं हाणे एतिरो कमु नथो थिए?
हाणे कमु हिते आहे कोन टीवी ते PTV ते त असां वञी कोन था न को ड्रामा थियनि था सिंधी निजी चैनल आहिनि उन्हनि में कमु थिए थो उन्हनि में मुंहिंजो घटि कमु थियल आहे जी हा अच्छा हींअर असां जेको आहे सो मेहरान TV जी माशाल्लाह 19वीं एनिवर्सरी सेलिब्रेट कई आहे न जी जी मेहरान TV जे कम खे तव्हां कीअं ॾिठो आहे ऐं बिल्कुलु हैदराबाद में हिकिड़ो ई पाण वटि ॿ टे चैनल आहिनि बसि बसि ही हैदराबाद त हिकिड़ो ई असां हिकिड़ो channel, हा। मेहरान टेलीविजन हिकिड़ो ई असांखे चैनल मिले थो न जी जी कीअं कमु ॾिठो आहे तव्हां सुठो लॻो मूंखे ऐं ख़ुशी महसूस थो कयां मूंखे ही ॿियो टियों चकर मेहरान वारनि घुरायो आहे अलहमदिल्ला मूं मेहरान ते ड्रामो बि कयो आहे मूं इंटरव्यू बि ॾिनो आहे ऐं अॼु बि इंटरव्यू ॾियां पियो तव्हांखे त माशाल्लाह सुठो हले पियो चैनल ॾिसण वारा बिल्कुलु सुठी दिलचस्पी सां प्रोग्राम खे मेहरान TV खे ॾिसनि था असीं बि ॾिसूं था सही ऐं अंदरूनी सिंध में तूं ई हले थो माशाल्लाह सुठो सॼी सिंध में बिल्कुलु सॼी सिंध में अच्छा म्यूज़िक जो थोरो ज़िक्र कंदासीं केतिरो लगाव रहियो आहे म्यूज़िक सां म्यूज़िक ॿुधण सां त लॻाव रहियो आहे ॿुधंदा रहूं था पर पाण कॾहिं ॻायो कोन थो ईअं न चइजो तव्हां ॻाए ॿुधायो इहो तव्हां पहिरीं मना करे छॾियो सही म्यूज़िक कहिड़ो ॿुधंदा आहियो छो त उन में बि त इलाही कैटेगरीज़ आहिनि न हा फोक म्यूज़िक सुठो लॻंदो आहे फोक हा सूफ़ियानो कलाम सुठो लॻंदो आहे हा ईअं घणा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके रोज़ जी बुनियाद ते कुझु न कुझु ॿुधनि था ऐं जेसि ताईं माना उहो माण्हू कुझु ॿुधे नथो त माण्हू रिलैक्स नथो थिए ऐं उन्हनि मां आयो हिकु जेके रोज़ न मुंहिंजी आदत कान्हे हर भरू गानो ॿुधी पोइ निकिरां घर खां ॿाहिरि हा ईअं कोन्हे कॾहिं कॾहिं ॿुधंदा आहियो माना हा सही सही ऐं मां ज़रूरु चाहींदसि त कुझु जेके सुठा सिंगर्स आहिनि जिन खे ॿुधो था उन्हनि जो जेकॾहिं ज़िक्र कयो कंहिंसां मुलाक़ात थी कंहिंसां वेठो कंहिंसां कचहरी थी अॼुकल्ह त हिते जेके हलनि था असांजे हैदराबाद जे हवाले सां तव्हां पुछो त पोइ ॿ टे दोस्त आहिनि जेके सुठा सिंगर आहिनि जी उन्हनि सां मुलाक़ात थिए थी उन्हनि सां ॿुधूं बि था ऐं अक्सर हैदराबाद जा जेके बि ॾिसंदड़ आहिनि उहे प्रोग्रामनि में अचनि था जी त उन्हनि सां गॾु असांजो घणो मेल मिलाप आहे हा उन्हनि खे ॾिसूं था ॿुधूं था बहादुर लाशारी भाउ आहे तनवीर सिद्दीकी आहे आबिद ख़ान आहे इहे सुठा आर्टिस्ट आहिनि ॻाइण जे लिहाज़ सां सही सही रेडियो पाकिस्तान जो बि ज़िक्र ज़रूरु कजो शुरूअ खां कहिड़ी शख़्सियतूं उते भला अव्हां ॾिठियूं मुख़्तलिफ़ शख़्सियतूं उन्हनि जी वाबस्तगी रेडियो सां रही आहे उतां खां उन्हनि पंहिंजो नालो ठाहियो आहे फौजिया सुमरो जी उहो ॾिठो ताज मस्तानी इहे इन्हनि जी इंट्रोडक्शन कराई बि आहे नसीर हा हा त उन्हनि खे मां उते ॾिठो अखियुनि सां ऐं रेडियो में त ॿुधोसीं ऐं गायकी जे हवाले सां मैडम आबदा परवीन खे तमामु सुठो लाइक था कयूं सुठो ॻाइणी आहे असांजी उन्हनि खे कॾहिं रिकॉर्डिंग जे दौरान ॾिठो या उन्हनि सां मुलाक़ात न उन्हनि खे स्टेज ते ॾिठो आहे रेडियो ते मूं कोन ॾिठो आहे अच्छा अच्छा हा सही रेडियो ते ॿिया बि जेके सिंगर आहिनि उन्हनि में इलाही ईंदा हुआ उन्हनि खे ॾिसंदा हुआसीं छो जो वेठा ई भाउ नसीर वटि हूंदा हुआसीं जेके म्यूज़िक जे हवाले सां गायकी जे हवाले सां ईंदा आर्टिस्ट उन्हनि सां मुलाक़ात उते थींदी हुई सही हा ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं सम्झो था असां वटि एक्टिंग जे लाइ हैदराबाद में का अकेडमी प्रॉपर अकेडमी हुजे जेका सही वर्क करे बिल्कुलु हुजणु खपे अकेडमी हूंदी त उन में सिख्या मिलंदी त सुठो आहे पर आहे कान का अहिड़ी का अकेडमी जामशोरी में हिननि कढी सिम्पा उन में असांखे वञणु कोन थो ॾिठो ॿुधो सिम्पा ते सुठो कमु थो सिम्पा कमु करे पई शायदि सुठा आर्टिस्ट उहे तयारु करे पई हा हुते नापा त वरी इलाही वॾो आहे कराची में सिम्पा जो ॿुधो अथऊं जी जी ऐं अहिड़े क़िस्म जा हुजणु खपनि इहे ताकी सिख्या मिले आर्टिस्टनि खे हा हा सुठा उभरजी निकिरी अचनि दोस्त सुठी ॻाल्हि आहे सही सही किथे किथे घुमण जो मौक़ो मिलियो आहे बिल्कुलु ज़िंदगी में घुमिया बि आहियूं सही पाकिस्तान जे जी हवाले जी पहिरीं पाण ब्रेक था वठूं ऐं नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं वली मोहम्मद भट्टी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं यकीनन हर दौर जूं पंहिंजूं हिकिड़ियूं ख़ूबसूरतियूं रहनि थियूं हर दौर जा पंहिंजा हिकिड़ा चैलेंज रहनि था ऐं हर माण्हू जंहिं बि टाइम में कमु कयो आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो एक्सपीरियंस आहे आर्टिस्ट जे लाइ हर कमु सुठो कोन थो रहे हू लिमिटेड हिकिड़ो कमु करे थो ऐं हू पंहिंजे उन कम खे हू जेको आहे न अहमियत ॾिए थो आर्टिस्ट जी इहा ख़ूबसूरती हूंदी आहे त हू जंहिं कम खे
करे थो त हू सुठे तरीक़े सां ज़रूरु हुन सां निभाईंदो आहे ऐं जेको कमु कंदो आहे त हू दिलि सां कंदो आहे, फेक थी करे हू जेको आहे न कमु न करे सघंदो आहे। इहा आर्टिस्ट जी हिकिड़ो जेको आहे सो ख़ूबसूरती हूंदी आहे। अच्छा, अव्हां खां मां ज़रूरु पुछंदसि त अव्हांखे केतिरो घुमण जो मौक़ो मिलियो आहे ऐं किथे किथे विया आहियो, किथे किथे वञणु पसंदि कंदा आहियो? अल्हम्दुलिल्लाह मूं हज बि कयो आहे, मूं उमरा बि कया आहिनि, सऊदी वञी चुको आहियां काफ़ी दफ़ा, 5 दफ़ा वञी चुको आहियां। ऐं पाकिस्तान में पंहिंजो कोहमरी वारी साइड जी पंजाब साइड ते लाहौर कोहमरी इहे घुमिया अथमि। ऐं पुट जे हवाले सां मुंहिंजे पुट जी नौकिरी दुबई में हुई त आउं दुबई अबूज़ेबी वियुसि, अबूज़ेबी हुते ॿारनि खे वठी वियुसि, घरवारी खे वठी वियुसि, त उते बि आउं काफ़ी घुमियो आहियां। 7 रियासतूं आहिनि, 7 ई घुमियो आहियां दुबई जूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह अञा बि उते घुमण जो शौक़ु आहे, ज़िंदगी रही त पोइ इंसानु घुमंदो रहंदो। या त इहो हिकिड़ी ज़िंदगी जो हिकिड़ो अमल आहे जेको इंसान खे गॾु पाण सां गॾु हलणो थो पए। सही पिया चओ, बिल्कुलु बिल्कुलु, तमामु सुठो। हैदराबाद खे भला कीअं ॾिठो आहे? हैदराबाद केतिरो ख़ूबसूरत रहियो आहे? छो त हीउ हैदराबाद अव्हांजो पंहिंजो शहर आहे जिथे अव्हां रहिया आहियो नंढपण खां। जामशोरो हैदराबाद, हिनखे पाण माना अलॻि अलॻि त कोन था कयूं न, हैदराबाद जामशोरो गॾिया पिया आहिनि। जी हा, हैदराबाद शहर खे अञा बि सुधरणु खपे। हाणे असांजे गवर्नमेंट जी जेका पॉलिसी आहे उहा अञा बहितर थियणु खपे। काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके अञा ताईं बि खंडरात में आहिनि, रस्ता रोड किना गंदगी, कम बि कनि पिया, कमु हले बि पियो। असांजे मेयर साहिबु सुठो हींअर क़दम खयो आहे, हींअर तव्हां ॾिठो हूंदो आटोबान रोड तमामु सुठो रोड ठहियो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां गवर्नमेंट अगरि अञा बि उपा खणे त असांजे कासिमाबाद में बि इलाही इलाइक़ा अञा बंजर लॻा पिया आहिनि, त उन में ख़र्चो आहे, करणु खपे हिननि खे। ऐं असांजो हक़ आहे। माना उहा बहितरी जी गुंजाइश त हमेशह रहे थी। ऐं ईअं त पाण ॾिसंदासीं त हर तरफ़ असांखे जेको आहे सो असां चवंदासीं त कमु थियणु खपे। जॾहिं अव्हां नंढा हुयव ऐं हैदराबाद तॾहिं माना अञा वधीक ख़ूबसूरत हुयो, उहो टाइम कीअं हुयो? हैदराबाद तॾहिं कीअं हुयो? सिनेमाज़ जो जॾहिं दौर हूंदो हुयो ऐं उन वक़्तु त रोड रस्ता तमामु बेकार हूंदा। हाणे इनक्रोचमेंट एतिरी वधी वई आहे, ॿिन्ही साइडनि खां माण्हुनि घर पंहिंजा ठाहे, रस्ता रोड गिटियूं सोड़ियूं करे छॾियूं आहिनि। अॻे हीअं न हो, असांजे दौर में न वॾा खुलिया रस्ता रोड हूंदा हुआ ऐं सुठो माहौल हूंदो हो। गुरबत पंहिंजी जॻह ते हुई, ग़रीब हुआसीं, पर सुठो वक़्तु गुज़रंदो हो। हींअर जेतिरो वधीक पैसो आहे ओतिरी वरी मुश्किलातूं आहिनि, ओतिरी महांगाई बि आहे, महांगाई बि ओतिरी वधी वई आहे। जेतिरो माण्हू कमाए थो उन खां वधीक त ख़र्चो आहे। जी जी, केॾांहुं वञे माण्हू? सही सही। अच्छा, सिनेमाज़ इलाही सुठे तरीक़े सां हलंदियूं हुयूं न तॾहिं, सो हैदराबाद जूं सिनेमाज़ यादि आहिनि? बिल्कुलु, सिनेमा यादि आहिनि ऐं शौक़ु बि हूंदो हो, फिल्मियूं बि ॾिसंदा हुआसीं। हैदराबाद में असांजे फुलेली खां वठी वेंदे फिरदौस सिनेमा ताईं काफ़ी सिनेमायूं हुयूं। शालीमार सिनेमा, फिरदौस सिनेमा, बबीनो, राहत, शहाब, केसर, नूरमहल, इलाइट, सभु सिनेमायूं असांजूं घुमियल, उन्हनि में फिल्मियूं ॾिठल, शौक़ु पंहिंजी जॻह ते हो। पोइ कीअं माना उहो हूंदो हुयो घर में त अॼु वञिणो आहे, टिकट वठणी आहे, मूवी ॾिसणी आहे? हा, उहो असां दोस्तनि यारनि में गॾिजी फिल्म ॾिसणु वेंदासीं त उहा ॿियो माहौल हूंदो आहे। जेकॾहिं ॿारनि खे को सिंधी फिल्म लॻंदी हुई, न्यू म्यूज़िक सिनेमा में लॻंदी हुई अक्सर, पोइ ॿारनि खे तयारु कंदा हुआसीं, पोइ टांगे ते चढ़ी पोइ न्यू म्यूज़िक वेंदा हुआसीं फिल्म ॾिसणु। सिंधी फिल्म अक्सर उते घणो लॻंदियूं हुयूं। सही सही। हा, उहो माना टाइम सम्झो था ॾाढो ख़ूबसूरत हुयो, कीअं हुयो? बिल्कुलु सुठो ख़ूबसूरत टाइम हो। हा, बसि ॿारनि खे पंहिंजो टाइम ॾींदा हुआसीं, का सिंधी का सुठी फिल्म लॻंदी पोइ उन्हनि ॿारनि खे ॾेखारींदासीं। बाक़ी दोस्तनि यार में त जेके आम फिल्मियूं हलनि थियूं उहे ॾिसंदा हुआसीं मुख़्तलिफ़ सिनेमानि में। सही। हैदराबाद ऐं माना असां मुख़्तलिफ़ शहरनि खे ॾिसूं था, इंसानु जिथे रहंदो आहे उहो शहर वधीक ख़ूबसूरत ज़रूरु लॻंदो आहे। हा, अव्हां जे लाइ कहिड़ो शहर सभिनी खां वधीक ख़ूबसूरत आहे? असां त पंहिंजे हैदराबाद खे तरजीह ॾींदासीं। ख़ूबसूरत शहर त कराची बि आहे ऐं असांजे अंदरूनी सिंध जा शहर उहे माशाअल्लाह उहे सभु ख़ूबसूरत आहिनि। सिंध समूरी ख़ूबसूरत आहे। हा बिल्कुलु जी, लाड़कानो आहे, सखर आहे, ख़ैरपुर आहे, जेके बि शहर आहिनि सुठा शहर आहिनि। सही। ऐं असांजो वास्तो स्वीकेस जे हवाले सां रहियो आहे त वेंदा रहंदा आहियूं कमनि कारनि जे हवाले सां, त तक़रीबन सभु शहर घुमियल आहिनि। तमामु तमामु सुठो। ऐं मां आख़िर में तव्हां खां मैसेज वठंदमि, छा मैसेज ॾींदव? मुंहिंजो बसि इहो ई मैसेज आहे त
ॿुधियो, मोहबतियूं वंडियो, मोहबतियूं माणियो, कॾहिं बि रंजिशूं दिलि में न रखो, सभिनी लाइ सुठो सोचो, सुठो कयो ऐं अलाह साईं जी इन में राज़ी ख़ुशि आहे। सभई दोस्त पंहिंजी जॻह ते ख़ुशि हुजनि, तव्हां बि सभु ख़ुशि हुजो। आमीन आमीन। थैंक यू सो मच। इलाही सुठो मैसेज, तव्हांजो मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो ऐं तव्हां आयो, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। थैंक यू सो मच। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव ऐं मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान वली मोहम्मद भट्टी साहब खे इजाज़त ॾींदव। पंहिंजी दुआनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।